सजी सिंध जी पिथोरो ऐं भर पासे बि हिंदू बिरादरी पारां संदुन महाअवतार श्री कृष्ण भगवान जी जन्माष्टमी या कानूड़ जो त्यौहार भरपूर नमूने मल्हायो वियो। इन मौके ते हिंदू बिरादरी जे माण्हुनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कानूड़ो संदुन सभ खां वॾी ख़ुशी जो त्यौहार आहे। इन ॾींहं ते कृष्ण भगवान जो जनम थियो हो। इहो ॾींहुं के अॼु कृष्ण भॻवान जो जनम ॾींहुं आहे। जीअं त जनम ॾींहुं आहे, असां हर साल वांगुरु इन साल बि ॾाढो मल्हाईंदा आहियूं। हर साल बि असां इहो कृष्ण भॻवान जो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम्। हिन ॾींहुं कृष्ण भॻवान जो जनम ॾींहुं आहे ऐं असीं हिंदू बिरादरी सभु ख़ुशी सां कृष्ण भॻवान जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। सिंध असांजो सोनो हुजे सदाईं, जो ॿिए जी असांखे कान न पवे। उन खां पोइ हिन ॾींहं ते असां कानूड़ ते जेको ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, उन में पहिरीं त असां रक्षाबंधन कंदा आहियूं, जेको असांखे भेणूं अची राखियूं ॿधाईंदियूं आहिनि। कानूड़ जे त्यौहार जे मौके ते मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ ख़ासि प्रार्थनाऊं पिणु कयूं वियूं। कैमरामैन नूर नबी बंगलाणी सां गॾु ज़वार बंगलाणी, सिंध टीवी न्यूज़, पिथोरो।